कराना है घोड़न मुकाबला कराईंदा हुआ फहाशिया कम कंदा हुआ ये अरबन के अंदर जो रवाज हुए जिन्हें सुना मदीने पर मदीने वाला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में हिजरत करे मदीना मुनव्वरा में आया ॾिठो त ही इन्हनि में खुराफात पंहिंजे शैतानी कम करनि पिया पर फरमाइनि त इहे जेके इन्हनि जा ईदुनि जा त्योहार आहिनि उन जी जाइ ते अल्लाह ताला असां मुस्लमाननि खे ॿ त्योहार ईद जा ॾिना आहिनि ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में तव्हीं अल्लाह जे दर ते झुको अल्लाह जी इबादत कयो अल्लाह जो सजदो कयो पंहिंजे मालिक जे दर ते अची उनजो शुक्र अदा कयो उनजी बंदगी इबादत कयो इहे ॾियारा रांदि तमाशे ॻाइण वॼाइण जा न पर अल्लाह जी इबादत ऐं बंदगी ईद उल फितर बि ईद उल अज़हा हाणे इन्हनि ईदुनि जे ॾियारनि ते असीं मुस्लमान ॻाइण वॼाइण न कंदा आहियूं इन्हनि ईदुनि जे त्योहारनि ते असीं को शैतानी शहवानी बेहयाई जा कम न कंदा आहियूं पर ईद जी शुरूआत फजर नमाज़ सां थींदी तकबीरुनि सां थींदी वरी जीअं सिज मुंहिंजी कड़ी अचे अल्लाह जे दर ते हाज़िर थी बरकत ईद सदा पोइ जेॾीमहिल माण्हू ईद अदा करे थो ओॾीमहिल अल्लाह ताला एॾो ख़ुशि थींदो आहे फरमाईंदो आहे माना चओ जेको घुरी सुवाल कर मां तुंहिंजी मुराद पूरी कंदुसि हिकिड़ी रिवायत में आहे जॾहिं ईद जो ॾियारो थींदो आहे ईदगाह जे ॿाहिरि शैतान मथे में धूड़ विझी पिटींदो आहे मथे में धूड़ विझी पिटींदो आहे रड़ियूं डाऊं कंदो आहे पोइ जेके नंढा नंढा शैतान हूंदा आहिनि छाता उहे जे गॾु थींदा आहिनि वॾे शैतान खे चवंदा आहिनि ॾाढा छा थी वई जुम घड़ी कि अञा न रड़ियूं कयां जो अॼु ईद जो ॾियारो आहे अल्लाह ताला आम माफ़ी जो ऐलान करे माण्हुनि खे चोरियूं करायूं ज़िनाऊं करायूं शराब पियारिया बेहयाई जा कम कराया महिनतूं करे उन्हनि खे गंदा कम कराया न हाणे हिकिड़ी घड़ीअ में अल्लाह ताला उनखे बख़्शे माफ़ करे ॾे सुभान अल्लाह मूं वारी त कई कमाई कर अञा न पिटिया अञा न दाऊं कया पोइ उहे नंढा शैतान बि चवंदा आहिनि त ॾाढा तूं गम न कर बसि ईद पढ़ी निकिरण ॾींहुं अॼु ई उनखे वञी गुनाह में इब्तिला कंदा अॼु ई उन्हनि खे बुराइनि में बेहयाइनि में वञी विझंदासीं जे अलाह माफ़ कयो त छा थी पियो असां वरी उन्हनि खे गुनाह करायूं हाणे तव्हां ॾिसो न त ईद जे ॾियारनि ते बेहयाई जा वॾा कम थियनि था फिल्मुनि जा शो लॻंदा ॻाइण वॼाइण जूं महफ़िलूं थींदियूं म्यूज़िक जा प्रोग्राम थींदा किथे डांसनि जी गोए कंदा किथे कुकड़नि जी बेल कंदा किथे वरी जा पंहिंजो बेहयाई जा प्रोग्राम कंदा उहो शैतान जेके वाइदो था कनि उहो माण्हुनि खे वठी वञनि था गुनाह मुंहिंजा दोस्तो असां मुस्लमाननि जी ईद में इहे ॻाइण वॼाइण जी गुंजाइश न आहे अल्लाह जे दर ते अचिबो दुआऊं घुरबियूं पंहिंजे मालिक खे मल्हाइबो पंहिंजे रब खे राज़ी कबो इहा ईद जन्नत जा दर खोले सुभान अल्लाह ईद जे सदके अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि जे लाइ पंहिंजे अताउनि पंहिंजे सखाउनि पंहिंजे महिरबानी जा दरवाज़ा खोले छॾींदे
पंहिंजे ईद खे सजायो बणायो पंहिंजे ईद जे ॾियारे ते वञी कंहिं गैर शरई कमनि में या ॿिए जेके प्रोग्राम में शरीक न थिजो बल्कि पंहिंजी ईद खे अलाह जे रज़ा वारो त्योहार बणाइजो त इहा ईद तव्हांजे लाइ बेहश्त जा दरवाज़ा खोले ईद जे ॾींहं ते ख़ैर ख़ैरात कजे ग़रीबनि जी संभाल कजे मिस्कीननि जी मदद कजे कंहिं अलाह वारे जी ज़ियारत कजे यतीमनि मिस्कीननि जे पतड़नि ते हथ फेराए हिकिड़े माण्हू चयो या रसूल अल्लाह मुंहिंजी दिलि सख़्तु थी वई आहे पाण फरमायूं यतीमनि जे मथनि ते हथ फेराए तुंहिंजी दिलि नरम ईद जे ॾींहं ते जेको कंहिं यतीम माण्हू यतीम बचे जे मथे ते हथ फेराए थो न जेतिरा उनजा वार उनजे हथ खे लॻंदा वार जे बदिले में 10 नेकी जो सवाबु सुभान अल्लाह अल्लाह ताला जे शान शरफ़ सां ईद खे पंहिंजे रज़ा वारो मनायो अल्लाह ताला असांखे गुनाह खां बेफ़रमानी